अल्लाह पाक कुरान पाक जे अंदर इरशाद फरमाए तो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। त अल्लाह ताला मौत ऐं ज़िंदगी खे हिन लाइ पैदा कयो आहे त अल्लाह ताला ॾिसे असां मां नेक अमल केरु करे थो। नेक अमल चवंदा आहियूं, ख़बर बि आहे त हीउ कमु बुरो आहे, हू कमु सही आहे, लेकिन बुरे कमु ॾे वेंदासीं, सिधे कम ॾे न वेंदासीं। सिर्फ़ु इंसान जी नीयत ते हर शइ मौजूदु आहे। नीयत इंसान जी जहिड़े तरीक़े सां हूंदी उन तरीक़े सां उनखे उन नीयत जो सेलो मिलंदो। कंहिंजी नीयत आहे त मां पुलिस वारो थियां, कंहिंजी नीयत आहे मां फ़ौजी थियां, कंहिंजी नीयत आहे मां DSP थियां, कंहिंजी नीयत आहे मां वॾो फ़ौजी थियां, कंहिंजी नीयत इहा त मां वज़ीर आज़म थियां, कंहिंजी नीयत इहा त मां वॾो सियासतदान थियां, कंहिंजी नीयत इहा त मां सदर थियां, कंहिंजी नीयत इहा त मां इंग्लिश वारो थियां, कंहिंजी नीयत इहा त मुंहिंजे अंडर में पूरो पाकिस्तान हुजे, कंहिंजी नीयत इहा आहे त कंहिं मुंहिंजे अंडर में पूरो ॻोठ हुजे, कंहिंजी नीयत इहा आहे त मां जीअं चवां उहे माण्हू कनि। सभु ॻाल्हियूं सही, लेकिन कंहिंजी नीयत इहा हुई त मां अलाह वारो थियां, मां वलीयुल्लाह थियां। न, अॼु ताईं मां कंहिंजी ज़ुबान मां इहा ॻाल्हि न ॿुधी आहे त कंहिंजी नीयत इहा हुजे त मां वलीयुल्लाह थियां, मां अलाह वारो थियां, मां अल्लाह ताला जो क़ुर्ब हासिल कयां, मां नबी पाक अलैहिस्सलाम जो क़ुर्ब हासिल कयां, मां सहाबा इकराम जो क़ुर्ब हासिल कयां, मां ताबीन जो क़ुर्ब हासिल कयां। लेकिन न, इहो रस्तो असांखे ॾुखियो लॻे थो। हू रस्तो आसान आहे, लेकिन हीउ रस्तो आसान आहे, हू रस्तो ॾुखियो आहे। जेको अल्लाह वारो रस्तो आहे उहो तव्हांखे हिन दुनिया में कामयाबी ॾींदो ऐं हुन दुनिया में हिन जहान में बि कामयाबी ॾींदो ऐं हुन जहान में बि कामयाबी ॾींदो। सिर्फ़ु जेको तव्हांजो हू जेको इरादो आहे, हू जेको रस्तो आहे, उहो सिर्फ़ु दुनिया में मज़ा नहीं। दुनिया में तव्हां खाई पी वठंदा वे, दुनिया में तव्हांजा मज़ा नहीं, लेकिन आख़िरत में न। आख़िरत में ग़लति, आख़िरत में उनजी सज़ा हूंदी।